नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क की सियासी सूरत-हाल ऐं अबतर जेका इक़्तिसादी ऐं मुआशी सूरत-हाल है, उन सूरत-हाल में कराची के अंदर हिन वक्त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जो हिकिड़ो डेलीगेशन मुतहदा क़ौमी मूवमेंट सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। गवर्नर सिंध पारां मुतहदा PSP में इंज़माम जूं कोशिशूं, मुतहदा जा जेके मुख़्तलिफ़ धड़ा आहिनि उनमें इंज़माम जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। अफ़गानिस्तान के तनाज़ुर में क़ौमी सलामती कमेटी जो इस्लामाबाद में इजलास थियो आहे, जंहिंमें दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन की भी मंजूरी ॾिनी वई आहे। इन सॼे तनाज़ुर के अंदर कराची के अंदर मुतहदा जे धड़न में एक दफ़ो ॿीहर उन्हनि खे इंज़माम करण ऐं उन जो कहिड़ा उन गेम, उहा असल में गेम छा है, ऐं जॾहिं मुतहदा क़ौमी मूवमेंट के ज़रूरत पई त मुतहदा क़ौमी मूवमेंट के मुख़्तलिफ़ धड़न में टोड़ियो वियो ऐं उन खां बाद में उन जे बानी जी तक़रीरुनि ते पाबंदी लागू कई वई। ऐं हिन वक्त एक दफ़ो ॿीहर मुतहदा क़ौमी मूवमेंट के छो आख़िर ज़रूरत पई आहे, तो उन जो इंज़माम जे पुठियां कहिड़ा मक़सद आहिनि। ऐं उन खां सवाइ अफ़गान पनाहगीर जेके आहिनि, अफ़गान पनाहगीर ख़ासि तौर ते वापारी जेको उन जो तबक़ो आहे उहो तमामु घणो सरगर्म आहे ऐं डॉलर जी जेका अफ़गानिस्तान मुंतक़िली आहे, न रुगो डॉलर पर भाण ऐं उन खां सवाइ कणिक जेका आहे उहा बि गैर क़ानूनी तौर ते अफ़गानिस्तान स्मगलिंग कई पई वञे। इन हवाले से भी अॼोके प्रोग्राम में पाण बहस कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन किया है माहिर कानूनदान, सीनियर सियासतदान मुजीब पीरज़ादो साहब। स्टूडियो में असांखे जॉइन किया है सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंजूर शेख साहब। बिन्हीं मेहमाननि के असां भलीकार चऊं था। शुरू कयूं था मुजीब पीरज़ादे साहब का। मुजीब साहब, मुल्क जी हिन वक्त जेका सियासी ऐं मुआशी इक़्तिसादी सूरत हाल है, उन सूरत हाल में हिकिड़े पासे टेक्नोक्रेट सेटअप जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, त ॿिए पासे असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान वारो जेको महाज़ आहे, हिकु दफ़ो ॿीहर उतां महाज़ सरगर्म थियो आहे। सवात ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि में जेके पाबंदी मढ़ियल तंज़ीम आहे TTP, उन जूं तेज़ी सां कार्रवायूं वधी रहियूं आहिनि। अॼु क़ौमी सलामती कमेटी जो बि इजलास थियो आहे, जंहिंमें दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन की मंजूरी ॾिनी वई आहे। ॿिए पासे असां जेकॾहिं सिंध जे राजधानी वारे शहर कराची की सूरत हाल ॾिसूं तो उते हिन वक्त गवर्नर हाउस में मुतहदा क़ौमी मूवमेंट जो अल्टीमेटम ॾिनो आहे त जेकॾहिं तकबंदियुनि वारो मसलो हल न कयो वियो त उहे जेका हुकूमत आहे, गॾियल हुकूमत, उन खां धार थी वेंदा। इन हवाले सां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो गॾियल डेलीगेशन आहे, उन जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। कीअं ॾिसो था इन सॼी सूरत हाल खे ते ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जे तनाज़ुर में? हिकिड़ी त ॻाल्हि आहे त गवर्नर साहब जेको आहे उहो गैर सियासी हुजणु घुरिजे ऐं इहो आईन ऐं कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे जो गवर्नर साहब सियासत थो करे ऐं जेको आहे MQM खे गॾु करण जी कोशिशि में लॻो पियो आहे ऐं जेके फेडरल गवर्नमेंट आहे उन्हनि सां बि ॻाल्हाए रहियो आहे, पीपल्स पार्टी सां बि ॻाल्हाए रहियो आहे, त बाक़ाइदे माना हिन में हिसो वठी रहियो आहे सियासत में। इहो असांजो आइन इजाज़त नथो ॾिए हिन जी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको आहे जेके तकबंदियूं आहिनि उहे थी चुकियूं आहिनि ऐं इलेक्शन कमीशन खां सवाइ हाणे कंहिंखे बि इजाज़त न आहे तकबंदियूं चेंज करे। इलेक्शन कमीशन बि जेकॾहिं करणु चाहे थी त उन में जवाबु ॾियणो पवंदो ऐं जेके बि माण्हू उन तक में इंट्रस्टेड हूंदा उन्हनि खे नोटिस ॾियणो पवंदो ऐं तंहिंखां पोइ का ॻाल्हि हेठि मथे करे था सघनि। पीपल्स पार्टीअ वटि हिन महिल अहिड़ी ताक़त कान्हे, न को आइन में न को कानून में, त हू तकबंदियूं चेंज कराइनि या मुस्लिम लीग उनखे चेंज कराए। सो इहो हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो बहानो आहे जेको उहे चाहिनि था त हाणे खां सम्झो डिस्टेंस कयूं त जीअं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेको आहे असां इलेक्शन सही तरह सां लड़ी सघूं। सो जेको फ़ाइदो वठणो अथनि सो फ़ाइदो वठंदा ऐं थी सघे थो त पॉलिटिशियन्स कमज़ोर हुजनि का उन्हनि जी मदद कनि या उन्हनि सां उन्हनि जी सीटुनि ते पंहिंजूं जेके आहिनि कैंडिडेट्स न बीहारनि, इहो थी सघे थो। बाक़ी तकबंदी हिकिड़ो दफ़ो थींदी आहे त तंहिंखां पोइ उनजे लाइ मुदो हूंदो आहे ऑब्जेक्शन्स फाइल करण जे लाइ ऐं उन मुदे में जेकॾहिं न थींदो आहिनि फाइल त उहे मुदे ख़ारिज थी वेंदा आहिनि ऐं तंहिंखां पोइ ॿीहर जेको आहे कंहिं क़िस्म जी इजाज़त कान्हे तकबंदियुनि ते। प्रिंसिपल्स ऑफ नेचुरल जस्टिस जे ख़िलाफ़ु जेको आहे वरी उन सां छेड़छाड़ कई वञे। त हीउ मां सम्झां थो त सॼो मामिलो आहे पीपल्स पार्टीअ खे धको कढाइण जो ऐं MQM अल्टीमेटली पाण में जे ॿधी थी थियनि त उहो पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ ई इलेक्शन लड़ंदा।
छाकाणि PTI जो अहिड़ो को ख़ासि हिते इंट्रस्ट कोन्हे, न को हू सम्झनि था त को सिंध में उन्हनि खे वोट मिलंदा या कराचीअ मां थी सघे थो कुझु वोट खणनि ऐं थी सघे थो त भई उहे पाण में जॾहिं इलेक्शन वेझो अचे त पाण में मिली वञनि। त असुल टारगेट पीपल्स पार्टी आहे ऐं पीपल्स पार्टी छाकाणि त जेको हिन महिल ताईं जेके बि इलेक्शन्स थिया आहिनि तो या न पोज़ाया या ॿियूं जेके तकबंदियूं आहिनि उनजे हिसाब सां बि पीपल्स पार्टी खटण वारी आहे। सो इन जे करे जेको अल्टीमेटली इहो जहिड़ो वञी इलेक्शन ते थींदो त जेको आहे केरु पंहिंजो थिए जेको आहे चेयरमैन नाज़िम केरु थियनि, सो उन ते थींदो झगड़ो। बाक़ी हाणे जेका सिक्योरिटी कमेटी जो जेको इजलास थियो आहे उन में जेके प्रॉब्लम्स आहिनि, जीअं इकोनॉमिक प्रॉब्लम्स आहिनि, मईशत तमामु वेझी वई आहे ऐं जेको आहे उन्हनि खे कर्ज़ु जेको आहे किथां बि नथो मिले ऐं इन पोज़ीशन में टेक्निकल जेको जीअं थींदो आहे टेक्निकल हिननि जो दिवालो निकिरी चुको आहे। छाकाणि त हे इंट्रस्ट जेको कर्ज़ हिन वरिता आहिनि उनजी इंट्रस्ट ते पैसा ॾियण जेतिरा कोन अथनि हिननि वटि हिन जे ख़ज़ाने में। ऐं जेके 5 अरब डॉलर जेके हिननि जी बैंक में हिन वक़्तु वञी बचा आहिनि, तिन मां बि 3 जेके आहिनि अरब जेके आहिनि उहे सभु कराया आहिनि सिक्योरिटी जी हैसियत सां ऐं 2 अरब रखिया आहिनि हिन चाइना पंहिंजी सिक्योरिटी जे लाइ ऐं ॿियनि जीअं LC वग़ैरह खुली सघनि। पर हालति इहा आहे त LC जेका आहे उहा पाकिस्तान जी हुकूमत खोले नथी सघे। दवाउनि जे जेको रॉ मटीरियल हूंदो आहे उन रॉ मटीरियल जे लाइ LC खोलण जे तरह पैसा कोन अथनि। जेके चिकन फीड पियो आहे असांजे हिन ते एयरपोर्ट हिन ते सी पोर्ट्स ते उन जे लाइ LC जेतिरा पैसा कोन अथनि। त ऐं जेको आहे सैलाब जी तव्हां हालति ॾिसो था त हिन महिल प्रोडक्शन जेका आहे ज़मीननि में ख़ासि करे सिंध में 0 थी वेंदी। मुजीब साहब तव्हां असां टेलीफोन लाइन ते ई मौजूदु रहो। मंज़ूर साहब ॾांहुं हलूं था, मंज़ूर साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। मंज़ूर साहब, ही जेके मुतहिदा जी इंज़माम जूं मुख़्तलिफ़ धड़नि में ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु मुतहिदा तकबंदियुनि जे हवाले सां जेको हुकूमत खां धार थियण जी धमकी बि ॾिनी आहे, तव्हां सम्झो था ही मामिलो रुगो इलेक्शन बलदियाती इलेक्शन जेका 15 जनवरी ते थिए थी उन ताईं महदूद आहे या मुतहिदा जो जेको मुख़्तलिफ़ धड़नि जो उन्हनि खे इंज़माम जी तरफ़ का अहिड़ी का गेम आहे? साॻे वक़्तु असां ॾिसूं था त अफ़गानिस्तान जो महाल हिकु दफ़ो ॿीहर सरगर्म आहे, क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, उनखे बि इन सॼी सूरत हाल खे पाण इंटरलिंक कयूं था। असल गेम छा आहे? थैंक यू शकील साहब। साईं मुजीब साहब जी ॻाल्हि में वज़न आहे, कुझु शयूं मां उन में एडप कया। थोरो पाण जेकॾहिं बाज़ीअ में जेकॾहिं झाती पायूं त तव्हांखे यादि हूंदो त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़े वॾे अरसे खां जॾहिं पॉलिटिकल लैंडस्केप ते जॾहिं शयूं तब्दील थियण जी हिकिड़ी शुरूआति थींदी आहे न, त उन में असांखे जेके मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स नज़र आया आहिनि माज़ी में, उन्हनि इंडिकेटर्स में हिकिड़ो वॾो इंडिकेटर इहो हूंदो आहे त कराची जे अंदरि जेको आहे उहा सूरत हाल चेंज थींदी आहे ऐं पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे, जेको अदम इस्तिकाम आहे, उहो असांखे कराची खां नज़र ईंदो रहियो आहे माज़ी में वॾे अरसे ताईं। यानी अॼु जेको कुझु MQM बज़ाहिर इन जे पोयां छा आहे मां उन ते बि अचां थो त MQM जूं पार्टियूं जंहिं नमूने सां तव्हांखे जंहिं क़िस्म जो आस्ते आस्ते प्रेशर डेवलप कंदे नज़र अचनि थियूं, इहो तव्हांखे माज़ीअ में इन खां वधीक फोर्सफुल अंदाज़ में नज़र ईंदो। नंबर 1 इहो। ॿियो इहो आहे त मुल्क में कंहिं क़िस्म जी तब्दीली जे हवाले सां सोच आहे या किथे को टेस्ट करणी आहे का शइ त हिन जे लाइ रद्द अमल छा आहे, जेकॾहिं मुल्क में तब्दीली अचे कंहिं बि क़िस्म जी, त पोइ तव्हांखे फौरी तौर ते पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते टेररिस्ट एक्टिविटीज़ बि तव्हांखे नज़र ईंदियूं रहियूं आहिनि। इन शइ खां हटी करे त उहे टेररिस्ट एक्टिविटी जे पोयां छा आहे केरु आहे, विदाउट फिक्सिंग एनी रिस्पॉन्सिबिलिटी, पर तव्हांखे हिकिड़ो ॿियो इंडिकेटर ॿियो मंज़र इन शक्ल में नज़र ईंदो आहे। हाणे इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, मां मुजीब साहिब सां इतफ़ाक़ कयां थो त पाकिस्तान जे अंदरि हर इंडिपेंडेंट माण्हू एनालिस्ट जेको आहे
उहो ॾिसे थो चङे नमूने सां त पाकिस्तान जी इकॉनमी जेकी आहे उहा ठीकु नथी थिए। इसहाक डार खां पहिरियों मिफ्ताह इस्माइल जेको आहे उनखे इस्तेमालु कयो वियो। घणनि माण्हुनि जो ख़्यालु हो त मिफ्ताह जेको आहे उन पंहिंजी ज़िमेदारी चङे नमूने सां अदा पई कई, पर पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो माहौल हिकिड़ो अहिड़ो ठहियो त भई इसहाक डार ई शायदि सेवियर हूंदो ऐं पाकिस्तान खे बचाईंदो। पर हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उहा बिल्कुलु ईअं ई आहे जीअं मुजीब साहिबु चवंदा असां वटि पैसा कोन्हनि। इवन जेका तव्हांखे डेट जेको आहे सर्विसिंग करणी आहे उनजे लाइ तव्हां वटि पैसा कोन्हनि। इकॉनमी जी छा सूरत हाल आहे, आम माण्हू जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। बिल्कुलु सिंध ऐं बलूचिस्तान जे अंदरि हज़ारे लखे न त हज़ारे फैमिलियूं अञा ताईं दरपदर आहिनि। वॾे पैमाने ते ज़मीनुनि में पाणी वग़ैरह बीठो आहे। त इहो जेको फैक्टर आहे उहो अञा वधीक तव्हांजी सिचुएशन खे वधीक ख़राबु थो करे। रिहेबिलिटेशन जे लाइ तव्हां वटि वॾे पैमाने ते पैसा कोन्हनि, ज़ारी ॻाल्हि आहे जो इहो तव्हां करे सघो। हाणे इन सॼी सूरत हाल जे पोयां आहे छा, ॿ टे शयूं सम्झण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसंदव त अफ़गानिस्तान जे अंदरि जेकी आहे उहा सूरत हाल आहिस्ते आहिस्ते तव्हांखे तब्दील थींदे नज़र आई। पहिरियों तालिबान आया त उनजे लाइ परसेप्शन इहो क्रिएट करण जी कोशिशि कई त हीअ पुराणा तालिबान न आहिनि, पर हाणे आहिस्ते 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 जंहिं क़िस्म जूं जेके आहिनि तव्हां ॾिसो था सिचुएशन त अफ़गानिस्तान जे अंदरि सभिनी स्टेप सां गॾोगॾु छोकिरियुनि जी जेका तालीम वारी ॻाल्हि अचे 0 ते पहुती आहे त इन मां ज़ाहिर आहे त हीउ साॻियो ई तालिबान आहे, हुन में का तब्दीली कोन्हे। नंबर 2 त जेके ताज़ा पाकिस्तान जे बॉर्डर वारनि शहरनि ते जेके अटैक्स थिया आहिनि उहो तव्हां ॾिसो केॾा ख़तरनाक क़िस्म जा आहिनि, सम्झो। ऐं पाकिस्तान जे अंदरि तव्हां टेररिज़म ॾिसो था त मजबूरी तौर ते मूंखे इहो लॻे थो त इहे सभई इंडिकेटर्स इन जा ॻाल्हि खे शो कनि था त PDM जी हुकूमत जे हवाले सां या जेको ताज़ो सेटअप आहे उन जे हवाले सां जेको परसेप्शन हुयो त हीअ अचे हुनखे कढंदा पाकिस्तान खे ॾुखी सूरत हाल मां, उहे हिन वक़्त ताईं उन में का ख़ातिर ख़्वाह जेकी आहे उहा तब्दीली कोन आई आहे। त पोइ हाणे छा, पोइ हाणे इहो आहे त तॾहिं हिन हुकूमत खे जेकॾहिं घर मोकिलिणो आहे त पोइ तव्हांखे किथे खांचो हणणो पवंदो, किथे कोॾर हणणी पवंदी। उनजे लाइ MQM पहिरियों बि वॾे पैमाने ते सर्व कंदी रही आहे, उन में MQM जो पंहिंजो मफ़ाद बि आहे। पर आउं सम्झां थो त अॼु जी MQM या अॼु जी MQM जा धड़ा पाण में मिलनि बि, उनजे बावजूदि बि जेको माज़ी आहे जेको ॾाढो सफ़ाक क़िस्म जो अनफॉर्चुनेट माज़ी आहे, ब्लड शेड आहे कराची जे अंदरि, तव्हांखे ॿ ॾहाका मुस्तक़िल नज़र अचे थी, उन शक्ल में न बि अचे, पर तव्हांखे किथे न किथे उनखे जोड़ण जी कोशिशूं ज़रूरी नज़र अचनि थियूं। उनजो हिकिड़ो ॿियो पासो बि आहे जेको ज़हन में रखो त जॾहिं तव्हांखे इमरान ख़ान वारो प्रोजेक्ट फेल थियो त हाणे इमरान ख़ान वारी जेका पार्टी आहे उहा कराची जे अंदरि उन नमूने सां रिलेवेंट त नथी रहे न, त पोइ उनजो मतिलबु आहे त उहे माण्हू उहो वोट काॾे वेंदो, उहो तव्हांखे किथे न किथे बीहारणो पवंदो। पीपुल्स पार्टी हिननि 8-10 सालनि में कंटिन्यूअसली पे कोशिशि कई आहे त उर्दू स्पीकिंग वोटर खां हटी करे बाक़ी जेको वोट आहे उनखे कंहिं न कंहिं नमूने सां कैपिटलाइज़ करे। तव्हां ॾिसो त सईद गनी माज़ीअ में खटियो, जंहिं नमूने सां हुननि कॉन्स्टिट्यूएंसी पंहिंजी ठाही, ऐं उनखां अलावा पीपुल्स पार्टी सिंधियुनि जे हिकिड़े ख़ासि वोट ऐं पठाणनि जे हिकिड़े ख़ासि वोट, कराची जे हिकिड़े पुराणे हिन जे फॉलोअर्स जे वोट खे कैपिटलाइज़ करे ऐं कुझु पॉलिटिकल इंजीनियरिंग सां हुनजी कोशिशि इहा हुई त कराची असां पंहिंजे हथ में रखूं। पीपुल्स पार्टी तेसि ताईं हिते इलेक्शन न कराईंदी जेसि ताईं हुनखे इहा पक थी वञे त, छाकाणि त सॼी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो अहिड़ी सूरत हाल पीपुल्स पार्टी लाइ पैदा थी आहे जंहिं सूरत हाल में पीपुल्स पार्टी इहा शइ पाण वटि रखे। पर इहा शइ जेकॾहिं क्लैश थी करे जेको ओवरऑल प्रोजेक्ट आहे मुल्की लेवल ते, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी खे या मुस्लिम लीग नून खे किथे न किथे अंडर प्रेशर त आणो आहे न। इहे कुझु फैक्टर्स आहिनि जेके असांजे साम्हूं नज़र अचनि। मुजीब साहब तकबंदियुनि जे हवाले सां तव्हां कानूनी पोज़ीशन क्लियर कई, अवां छा था ॾिसो 15 जनवरी ते जेका बल्दियाती चूंड आहे कराची, जेको सेकंड फेज़ में बल्दियाती चूंड थिए थी पई, उनमें जीअं मंज़ूर साहब ॻाल्हि कयो त PTI जो जेको पॉकेट आहे ज़ाहिर आहे उहो मैनेज थियल हुयो, उहो हाणे असांखे एतिरो एक्टिव नज़र नथो अचे। PTI जो जेको वोटर आहे उहो जेको मुतहिदा खां शिफ्ट थियो, तव्हां सम्झो था पीपुल्स पार्टी उनखे रिप्लेस करे वठंदी, जीअं तव्हां पाण चयो त मुतहिदा ऐं पीपुल्स पार्टी जे विच में के मामला आहिनि, कीअं पीपुल्स पार्टी खे स्पेस मिलंदो कराची जी बल्दियाती चूंडुनि में? बिलावल चई चुको आहे त मेयर असांजो थींदो। इन में छा आहे त जेको असुल क्लैश जेको आहे उहो त मेयर ऐं उनजे जेके मेंबरनि खे आहे।
सो उहो क्लैश त थिए थो बिटवीन पीपल्स पार्टी ऐं जेको आहे एमक्यूएम जे विच ते। ऐं जीअं पाण तव्हां चओ था त हाणे जेको आहे तहरीक इंसाफ़ जो जेको आहे एतिरो कमु कोन्हे, एॾो इंट्रस्टेड नथा नज़र अचनि, त लोकल गवर्नमेंट में शायदि इंट्रस्टेड न बि हुजनि, पर नेशनल इंट्रस्ट में नेशनल लेवल ते जेका इलेक्शन थींदी उन में त डेफिनेटली भई धुरियूं जेके आहिनि इंट्रस्टेड हूंदियूं। सो लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन में थी सघे थो त जेको आहे एमक्यूएम खे जो वोट मिली वञे उर्दू स्पीकिंग जो। पर मां सम्झां थो कि सुधियल माण्हू जेके पढ़ियल ॻुड़ियल माण्हू उर्दू स्पीकिंग आहिनि उहे जेके आहिनि या त वोट ॾींदा ई न, या त जेको आहे पीपल्स पार्टी ते बि वोट ॾेई सघनि था जे सही नमूने उन्हनि ते जेको आहे पॉलिसीज़ ठीकु कयूं वञनि। बाक़ी हाणे जेको मईशत जीअं हालत आहे त उन में जेका हाणे मीटिंग थी आहे सिक्योरिटी कमेटी जी, उन में सिर्फ़ु आइडेंटिफाई कया अथऊं त प्रॉब्लम्स छा आहिनि। माना जेको आहे इकोनॉमिक क्राइसिस आहे, ऐं जेके कर्ज़ आहिनि उहे वापसि नथा करे सघूं, ऐं माशी तौर ते बदहाली आहे, इलेक्शन कराइण जेको आहे जेको दहशतगर्दी आहे उहा मुल्क में मौजूदु आहे, ऐं जेको आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िशूं थी रहियूं आहिनि। इहे त सभु ॻाल्हियूं असां त ॿुधायूं वयूं आहिनि कौम खे त ही प्रॉब्लम्स आहिनि। हाणे प्रॉब्लम्स जो सोल्यूशन जेको आहे मां थी सघे थो त कुझु अरसे खां पोइ ॿी मीटिंग थिए जंहिंमें सोल्यूशन निकिरे। मुंहिंजे ख़्याल में त इकोनॉमिक जेको इशू आहे उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे, ऐं हिननि खे छा बि थी पवे इहो जेको आहे IMF खे राज़ी करणु जहिड़े नमूने में बि कुझु पैसा वठनि त कुझु मुल्क खे साई करण जी जेका आहे उहा मुदो मिले। ऐं उन खां सवाइ जेको आहे जेकॾहिं हिननि खे किथां IMF मां न मिलिया कुझु पैसा त पोइ हिन मुल्क जी हालति ख़राबु थी सघे थी ऐं तमामु बदहाली जी तरफ़ मुल्क वञी सघे थो। अॻे ई सैलाब ऐं अर्थक्वेक जे करे काफ़ी जेका बदहाली आहे, ख़ासि करे सिंध में त तव्हां ॾिसो था त जेके एग्रीकल्चर बेस्ड माण्हू आहिनि उहो एग्रीकल्चर नाले जी वञी बची आहे, एग्रीकल्चर त आहे ई कान। माना 2 साल जेके आहिनि घरां भरे पैसा फसल तयारु कराइणा आहिनि, ऐं हुकूमत खे एतिरो बि न थियो आहे अहसासु इहो पाणी कढियो वञे, छाकाणि पाणी जे करे बीठो आहे त उहा ज़मीन ते ख़तमु थी वेंदी। उहा आबादी जे लाइक़ी ज़मीन में बचंदी जंहिंमें साल पाणी बीठो हूंदो। सो सिंध जे लाइ त वॾो मसइलो आहे माशी तौर ते, ऐं जेको आहे ऐं कंहिं क़िस्म जी मदद हिन महिल ताईं सब्सटेंशियल नमूने में न फेडरल गवर्नमेंट उन्हनि खे मदद ॾिनी आहे, न को जेको आहे काउंसिल गवर्नमेंट ॾिनी आहे। 2-3 हज़ार विरहाइण सां कोन थो इहो मसइलो हल थिए, तमामु सीरियस मसइलो आहे, ऐं सिंध जेको आहे तबाह थी वेंदी जेकॾहिं जल्दी को कदम न खयो वेंदो। मुजीब साहब जीअं तव्हां पाण ॾिसण खां अॻु में असां पंहिंजे पाण खे बि ॾिसूं त असां कुझु करे सघूं था, छो नथा कयूं पिया। मुजीब साहब हिकिड़ी शइ मां ज़रूरु तव्हां खां सम्झणु चाहींदुसि, हिकिड़ो सुवालु वॾो इम्पोर्टेंट आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां जीअं चओ त इकनॉमिक मसइलो जेको आहे उहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे, ॾाढो अहमियत वारो आहे, हिन में को शक न आहे। पर सवाल इहो आहे त पाकिस्तान खे माज़ीअ में जंहिं नमूने सां इकनॉमिक बहराननि मां दुनिया कढंदी रही आहे, हिन दफ़े रुकावट छा आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? छाकाणि त पाकिस्तान जेको आहे आबादी जे लिहाज़ खां 22 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे, हिते का बि अदम इस्तिकाम जेको आहे उन सॼे इलाइक़े ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थी सघे थो। पाकिस्तान खे हिन वक़्तु दुनिया बचाए छाजे करे नथी? वाई इज़ दैट सो? छा आहे त पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे उन खां एतबार खॼी वियो आहे माण्हुनि जो, ऐं जेके इंटरनेशनल सोसाइटी आहे उहा बि एतबार खणी विया आहिनि, छाकाणि त हमेशह कूड़ ॻाल्हाए करे पैसा वठनि था, पोइ पैसा वापसि नथा कनि। हाणे इहो जीअं हिकिड़ो कर्ज़ी हूंदो आहे माण्हू उहो पे लिखंदो आहे त कर्ज़ु वठण वारा न अची घर ते बीहनि। हालत असांजी इहा आहे त असां कर्ज़ु त छॾियो, उहो त विसारे छॾियो, जेके हिन में जेको माना त इंट्रस्ट जेको आहे कर्ज़ ते, अच्छा, उहो इंट्रस्ट असां ॾियण जे लाइ तयारु न आहियूं।
ऐं असांजो जेको तर्ज़ ज़िंदगी आहे, मां सिंध में त ग़रबत आहे पर ॿियनि जाइ ते असां ॾिसूं था की बि उते फरावानी आहे पैसनि जी, त उहो इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन ऑफ वेल्थ उहा बि कान थी थिए। मुल्क में कंहिं क़िस्म जी तरक़ी बि नथी थिए, हर साल जेको आहे मुल्क पुठिते थो थींदो वञे, ऐं इलेक्शन बि जहिड़े नमूने में थिए थी हिन मुल्क में, उहा बि जेका आहे इन कॉन्ट्रीब्यूट करे थी इन सॼे सिस्टम ते। ऐं सिस्टम असांजो जेको आहे उहो कूड़ ते ॿधो पियो आहे। कूड़ जेको ॻाल्हाए थो उहो अॻिते थो वधे, पैसा जेको कमाए थो सो अॻिते थो वधे। ग़रीब माण्हू ऐं मिडिल क्लास माण्हुनि जी त हिते गुंजाइश ई न रही आहे। इहा हालत ख़राबु आहे, दुनिया बि सॼो ॾिसे थी त बाबा पंहिंजी रोज़ किश्तो कयूं थी ठहनि, या त जेको आहे ॿोडीअ लिहाज़ खां अर्थव्यवस्था लिहाज़ खां छड़ो अखियूं डॉलरनि में आहिनि त कोई तरीक़ो डॉलरनि मां कमायूं। पर मुजिब साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे त ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि आहे त क्रेडिबिलिटी जेको आहे, जेका ट्रस्ट आहे, उनजी वॾी अहमियत रही आहे ऐं माज़ीअ में जेके शयूं असांजे साम्हूं आहिनि उहे वाक़ई सेटिस्फैक्ट्री न आहिनि। हिकिड़ो त जनरली ख़्यालु इहो आहे जंहिंजो तव्हां इज़हार कयो था, पर इहो ॿुधाइजो त हीउ जेको सॼो मुल्क आहे तॾहिं चवंदो न ॿिनि शयुनि जे विच में हिकिड़ी भेट या चॉइस करणी पवंदी, चूंड करणी पवंदी, त पाकिस्तान जहिड़ो हेॾो सारो वॾो मुल्क जंहिं वटि एटमी असासा आहिनि, उन में जेकॾहिं अदम इस्तेकाम पैदा थो थिए ऐं जेकॾहिं का गड़बड़ वधे थी का इंटरनल, त उन जो जेको बैकलैश आहे उन ते बि त दुनिया जी नज़र हूंदी न। छा इहो उन्हनि डिसाइड करे छॾियो आहे त पाकिस्तान जो जेको बि कुझु थिए ख़ैरु आहे? पर हू जेको कुझु इन्वेस्ट कनि था पाकिस्तान में, उन ते बि जेको पाकिस्तान हिकु ॻाल्हि ते त बीहे कोन थो। कॾहिं जेको आहे वेस्टर्न यूरोप खां पैसा थो वठे, कॾहिं चाइना खां पैसा थो वठे, कॾहिं जेको आहे अमेरिका वटि किश्तो खयूं थी ठहनि, कॾहिं अरबनि वटि कयूं वेठा आहिनि। त माण्हू बि त क़ौमूं बि त उन्हनि जे पंहिंजी बि त ज़रूरियात आहिनि। भला छड़ो हिननि खे खाराईंदा वठनि, घणा ॾींहं वेठा खाराईंदा, हेॾे 22 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे, उन में अयाशूं पिया करनि, जेके बि पावर में अचे थो उहो करोड़ रुपया पियो कमाए। इहो बि त सॼी को ॾिसनि पिया न, जेके बि मुल्क आहिनि जेके असांखे फाइनेंस करनि था, अबू धाबी वारा आहिनि, सऊदी अरब वारा आहिनि, टर्की वारा आहिनि, तव्हांजा चाइना आहे। कॾहिं असां चाइना जे कॾ था लॻूं, कॾहिं अमेरिका जे कॾ था लॻूं, कॾहिं रशिया जे कॾ था लॻूं, त एतमाद खॼी वियो आहे दुनिया जो। मुजिब साहब जेके पैसा इन्वेस्ट थियनि त उहे माण्हुनि ग़रीबनि ताईं त पुॼनि न, हे त खाई वेंदा मथां सभु कुझु। मुजिब साहब तव्हां जीअं चयो त हींअर जेके फाइनेंस कंदा उन्हनि जो ट्रस्ट न रहियो आहे, छाकाणि त इंटरनल जेका सूरत हाल आहे उनमें हिकिड़ो करप्शन जो एलिमेंट बि आहे। ॿियो जेके फॉरेन पॉलिसी असांजी रही आहे, मां इहो तव्हां खां पुछंदुसि त ख़ासि तौर ते जियो पॉलिटिकल जेका सूरत हाल आहे, अफ़गानिस्तान जो महाज़ आहे, अफ़गानिस्तान में 6 करोड़ आहिनि, ईअं सम्झो त उहे बि हिन 22 करोड़ माण्हुनि सां पाकिस्तान सां शामिल आहिनि, उन्हनि जो बार बि इकनॉमिकल पाकिस्तान खे ई बर्दाश्त करणो पए थो पियो। त इन सॼे तनाज़ुर में अफ़गान जेको फैक्टर आहे उनखे अवां कीअं ॾिसो था? हाणे उतां अमेरिका बि निकिरी वियो आहे, ईंदड़ वक़्त में हिकिड़े वक़्त में ही महाज़ सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ इस्तेमालु थियो ऐं अॼु बि उनजी बफर ज़ोन वारी जेका स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे, त अफ़गान फैक्टर खे हितां जी जेका जियो पॉलिटिकल सूरत हाल आहे पाकिस्तान जी, उनमें कीअं था ॾिसो? हो त जेको आहे पाकिस्तान ते डिपेंडेंट आहे अफ़गानिस्तान। हितां जेको आहे फूड आइटम्स आहिनि, असांजा जेके कणिक आहे, चांवर आहिनि, शुगर आहे, सभु कुझु माना हितां वञे थो पियो। उन में हो राज़ी आहिनि। जहिड़ो छा थियो आहे त असां फेंस कढी आहे, जंहिंमें हुननि जो बिना जेको कस्टम ड्यूटी ॾियण जे या बिना सेल्स टैक्स या ॿिनि टैक्सिस जेके थियनि थियूं इम्पोर्ट एक्सपोर्ट ते, उहे असां जेके हुननि जे माण्हुनि खां वठणु विहायूं था पिया। त सॼी हमेशह खां वठी अफ़गानिस्तान ते डिपेंडेंट रहियो आहे। कणिक जो बि जेकॾहिं स्टोरेज रखी वेंदी आहे त उहो अफ़गानिस्तान जे लाइ बि उहो ॾिसी करे रखंदा आहिनि। अॼु अमेरिका वेठी हुई त उहा अफ़गाननि खे खाराए पई वेठी। हाणे जेको अमेरिका बि हली वई, रशिया जो बि इंट्रस्ट हलियो वियो, चाइना जो इंट्रस्ट बि कोन्हे को, छड़ो आहे इंट्रस्ट जेको इंडिया जो उहो आहे त हिन खे मुल्क खे डिस्टेबलाइज़ कजे
हिननि जी जेको मिलिट्री स्ट्रेंथ जेका हिन मुल्क जी आहे उन जे कहिड़े नमूने सां धकु ॾिए थी इहो डेफिनेटली इहो एडमिटेड पोज़ीशन आहे त इंडियन जेके आहिनि उते पंहिंजी कॉन्सुलेट्स खोले करे उन्हनि मां जेको फाइनेंस था कनि पाकिस्तान जे ख़िलाफ़ त इहे रियलिटीज़ आहिनि इन्हनि खे जेको आहे इहे त आइडेंटिफाई करनि था त हीअं आहे त कीअं उनखे मुंहुं ॾियणो आहे उहो त कोई बि आइडेंटिफाई नथो करे न फेडरल गवर्नमेंट में हिमत आहे न प्रोविंशियल गवर्नमेंट में हिमत आहे न को ॿिया असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि में हिमत आहे जो उहो आइडेंटिफाई करे सघनि त करिणो छा आहे सो इन जे करे हिकिड़ी जेका आहे लिम्बो में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे भई इहा बि लिम्बो में आहे हर को पंहिंजा ॾींहं गुज़ारे थो उहे जेके आहिनि कर्ज़ वठी करे 2-3 ॾींहं गुज़ारनि था पर मुजीब साहब किथे न किथे त ज़ारी ॻाल्हि आहे त इन सॼे प्रोसेस में को न को अहिड़ो स्टेज का न का अहिड़ी पॉइंट त हूंदी न जिते इहो सोचणो पवंदो त जेकॾहिं हीउ सिलसिलो हले थो त पाण इकनॉमिकली जीअं तव्हां चयो त टेक्निकली डिफॉल्ट करे चुका आहियूं तव्हां खां पहिरियों बि काफ़ी एक्सपर्ट्स जेके आहिनि उहो असांजे प्रोग्राम में इहा चई चुका आहिनि त टेक्निकली असां डिफॉल्ट करे चुका आहियूं राइट पर हाणे स्टेक होल्डर पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जो अवाम पाकिस्तान जा इदारा पाकिस्तान जो पॉलिटिकल सिस्टम मतिलबु कंहिं ते रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजो छा ख़्यालु आहे तव्हांजे वसी तजुर्बे में छा थो नज़र अचे त कंहिं ते वसी हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी हुजे थी त किथे न किथे त ब्रेक लॻे किथे त किथे बहितर थिए हीअ स्टेज आहे जिते ब्रेक एंड मेक सिचुएशन में असां आहियूं जेकॾहिं IMF हिननि खे पैसा ॾिए थी त हे कुझु अर्से जे लाइ बची वेंदा हे IMF नथी ॾिए ऐं ॿियनि जायुनि तां बि कर्ज़ नथा मिलनि त हे पोइ उहा मेक एंड ब्रेक वारी पॉइंट अची वेंदी तंहिंजे करे सभिनी खे होशियारी वठणु घुरिजे जेके इदारा जेके आहिनि जेके बस सफ़र थींदा माण्हू त गुरबत में अॻु में ई मुब्तला आहिनि वधीक गुरबत ईंदी दाड़ा हणंदा चोरियूं कंदा पर जेके वॾियूं इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि खे पंहिंजे हिन में जेको आहे इंट्रस्ट में इन जो सोल्यूशन कढणु घुरिजे हीअं हाणे बि जेकॾहिं IMF खां पैसा वठंदा त महांगाई त ज़रूरु ईंदी पर जेको आहे मुल्क हाल फ़िलहाल माना बची वेंदो पर इहा सिचुएशन वरी जेकॾहिं थोरे अरसे ई गुज़रण खां पोइ वरी इहा सिचुएशन ईंदी त परमानेंट हल त हिन जो निकिरे कोन थो पियो त बाक़ी आहे टेम्पररी इहो आहे त IMF जा कर्ज़ मञी करे शर्त ऐं कर्ज़ वठनि ऐं मुल्क खे हलाइनि मुजीब साहब हिकिड़ो वक़्तु हुयो जॾहिं पाकिस्तान वटि चॉइस हुई त चाइना सां बि हू ॻाल्हियूं कंदो ऐं उतां बि उनखे कर्ज़ मिलंदो ऐं वेस्टर्न जेके कंट्रीज़ आहिनि अमेरिका खां बि हाणे जेका मुल्क जी इक़्तिसादी सूरत हाल आहे जीअं तव्हां चयो त हू ट्रस्ट विञाए वेठो आहे छा उहा चॉइस हींअर पाकिस्तान वटि आहे त वरी ॿीहर चाइना जी कैंप जॉइन करे सघे थो चाइना जो एतमाद बहाल करे सघे थो या वेस्टर्न कंट्रीज़ जो IMF जे हवाले सां या उहा पाकिस्तान तव्हां सम्झो था चॉइस विञाए चुको आहे इहो असांखे लीडरशिप जो फुक़दान आहे ज़ुल्फ़िकार भुट्टो जहिड़ो हुजे हा लीडर तबको या उन कैलिबर जो को माण्हू हुजे हा जेको फॉरेन पॉलिसी में असांखे हिकु प्लेटफॉर्म ते रखी सघे हा हाणे चाइना सिक्योरिटी जेका आहे जेके चाइनीज़ जेके हिते अचनि था उहा पाकिस्तान जी ड्यूटी आहे हाणे उहे बि सिक्योर न आहिनि उहे पोइ मारिजी था वञनि उन्हनि ते हमला था थियनि उनखे बचाए नथा सघूं त अहिड़े मुल्क खां वरी असां कहिड़े मुंहं सां जेको आहे घुरंदासीं त इकोनॉमिक सपोर्ट कयो जंहिंजी असां रूट जेका आहे उहा ई नथा प्रोटेक्ट करे सघूं त इहा अहिड़ो लीडर असां वटि कोन्हे जेको इहो करे सघे अॼु हिकिड़े सां आहियूं त सुभाणे ॿिए सां आहियूं गवादर बंदर आहे इन सां बि आहियूं उन सां बि न आहियूं हिकु टेक वारे जो आहे उहो बलूचिस्तान जो आहे हक़ु आहे उहो फेडरल गवर्नमेंट जो हक़ु आहे कंहिंखे ॾियणु घुरिजे इहे वॾियूं वॾियूं स्टेट्स जेके सुधारे नथा सघनि पिया मुजीब साहब तव्हां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे जेको हुकूमती दौर आहे उहो बि ॾिठो आहे तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में पीपल्स पार्टी जो हिसो बि रहिया अॼु जी जेका पीपल्स पार्टी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु परॾेही वज़ीर आहे तव्हां कीअं ॾिसो था उनजी प्रोग्रेस तव्हां जेका लीडरशिप जो सवाल उथारियो छा बिलावल इन सॼे ख़ाल खे वैक्यूम जेको क्रिएट थियो आहे
उनमें तव्हांखे उनमें लीडरशिप जा को लॻे थो बिलावल उनखे रिप्लेस करे सघे थो? इहो ॾुखियो सुवाल तव्हां कयो आहे। बिलावल जे लाइ मां कुझु चई न सघंदुमि। मुंहिंजो हुननि सां रहियो आहे ख़ानदानी रस्तो ऐं हुनखे मां कुझु चवणु न चाहींदुमि। भले आवाम जेको आहे उहो फ़ैसिलो करे त हुन में क़ाबिलियत आहे या न। पर हिकिड़ी शइ, हिकिड़ी मुजीब साहब हिकिड़ी शइ मां तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदुमि, उहा इहा त जंहिं क़िस्म जी इन स्टेज जी तव्हां ॻाल्हि कई, मेक एंड ब्रेक, मेक और ब्रेक, त इहो जेकी सूरत हाल जेकी आहे उहा ॾाढी जेको आहे उहो छिरकाईंदड़ आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे घणा माण्हू इहा ई ॻाल्हि कनि था जीअं तव्हां कयो था। जंहिं स्टेक होल्डर्स जी पाण ॻाल्हि कईसीं उन में असांजा वॾा इंस्टीट्यूशन्स अवाम खे त हिन मुल्क जे अंदरि पुछे केरु कोन थो न, जीअं तव्हां चओ था इहा ॻाल्हि सही आहे। पर जेके जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि में तव्हां ॻणती ॾिसो था, जेकॾहिं ॻणती आहे बि त केतिरी सतह जी आहे त पाकिस्तान इन जॻह ते पहुतो आहे? गणती त आहे, पर उन जो सोल्यूशन जेको आहे उहो उन्हनि वटि इहो या त ज़बरदस्ती जेको माना क्रश कयो। हर शइ क्रश न थींदी आहे। माना हिननि खे बि मारींदासीं, उन्हनि खे बि मारींदासीं, असुल क्रश करे मिलियावट करे छॾींदासीं। इहा आहे पॉलिसी हिन महिल असांजी डोमेस्टिक जेका आहे। घणा माण्हू मारे, घणा माण्हू मारबा, ऐं उहो उन सां मईशत कीअं बहितर थींदी, उन सां त पाण बहितर तबाही ईंदी। त हिननि खे सोचणु घुरिजे, सोल्यूशन्स कढणु घुरिजनि। हिकु त पहिरियों इकोनॉमिक क्राइसिस जेका आहे उन मां मुल्क खे कढनि, तंहिंखां पोइ जेको आहे लॉन्ग टर्म बेसिस ते उहो कनि। असांजा इदारा जेके आहिनि उन्हनि जूं बि हाणे सरबराह जेके नवां नवां आया आहिनि, माना उन्हनि खे पाण सेटल थियण में टाइम थोरो लॻंदो। मुजीब साहब, लास्ट क्वेश्चन, असां प्रोग्राम जी वाइंड अप तरफ़ वञूं था पिया। तव्हां GDA जो बि मां सम्झा थो त हिसो रहिया आहियो ऐं हिन वक़्तु SUP ऐं GDA अलायंस कयो आहे। तव्हां सम्झो था त हीअ जेके नेशनलिस्ट फोर्सिस ऐं प्लस फंक्शनल मुस्लिम लीग या GDA में शामिल जमायतूं आहिनि, इहे ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी जो अल्टरनेट या उनखे रिप्लेस करे सघनि थियूं कंहिं हद ताईं? मां सम्झां थो इहो जेको इतिहाद आहे 13 पार्टियुनि जो, इहो इलेक्शन जे थिए थी त सॼो टुटी वेंदो। हर को पंहिंजा वोटर पाण ॾे छिकींदो ऐं इहो जेको इतिहाद आहे इहो इलेक्शन में कोन कामयाबु थी सघंदो। इहो ईअं ई भॼी भुरी वेंदो जीअं इलेक्शन अनाउंस थी त। महिरबानी। हिते मुजीब पीरज़ादे साहब अवां असांखे टाइम ॾिनो, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। मंज़ूर साहब, मुजीब पीरज़ादो साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।